नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे जाम नवाज़ अली मां ख़बर ॾींदा हलूं त नवाबाद शहर में ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जश्न ईद मिलाद नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। नवाबाद जे इलाइक़े में मस्जिदनि मां 12 रबीउल अव्वल जूं रैलियूं कढियूं वियूं। इन मौक़े ते आलमन सगोरन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो है त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समूरी दुनिया लाइ रहमतुल आलमीन बणिजी आयो है, जंहिंजे अचण सां समूरी काइनात ठही है। असां तमामु घणा खुश नसीब आहियूं जो असां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत आहियूं। इन मौक़े ते पाकिस्तान जी सलामती ऐं खुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।